डहर की माड़ी पेट्रोलियम कंपनी जी शागिर्दनि माड़ी पेट्रोलियम कंपनी निज़ाम ख़िलाफ़ डहर की सहाफ़ियुनि समेत माड़ी पेट्रोलियम कंपनी मुखिया ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शागिर्द माड़ी पेट्रोलियम कंपनी निज़ाम ख़िलाफ़ एहतजाज में वेठल हुआ। सहाफ़ियुनि पंहिंजो फ़र्ज़ पूरो कंदे शागिर्दनि खे कवरेज ॾींदे माड़ी पेट्रोलियम इंतिज़ामिया सहाफ़ियुनि मथां तशदुद ऐं मुख़्तलिफ़ थाणनि ते कूड़ा केस दाख़िल कराया विया आहिनि, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं माड़ी पेट्रोलियम कंपनी इंतिज़ामिया खे ॿुधाइणु चाहियूं था त जेके सहाफ़ियुनि मथां तशदुद कयो वियो आहे हिननि सां अज़ालो कयो वञे ऐं हिन मौक़े ते आज़ाद सहाफ़त जा नारा हयां विया। हिन मौक़े ते सहाफ़ियुनि इहो वचन कयो त इहो एहतजाज जारी रहंदो। माड़ी पेट्रोलियम कंपनी जूं नाजाइज़ियूं कॾहिं बर्दाश्त कोन कंदासीं। हिननि जी पोइ रिवायत रही आहे कंपनी जी जेको आहे पाण में विढ़ाए करे हिते पंहिंजा कमु कढंदी। सो हीअ जेको सहाफ़ियुनि जो जेको हिननि तशदुद कयो हुयो इहो हिकिड़ो इंतिहाई मुज़म्मत जो अमल आहे ऐं इहो करायो बि पुलिस जे हथां इन कंपनी वारनि हुयो। पोइ छा उहो पुलिस खे अॻियां करे हिननि पंहिंजा मक़सदु वठणु चाहिया पिया ऐं हुननि जो इहो ई मक़सदु हुयो त जेके सहाफ़ियुनि जी जेकी रिपोर्टिंग थिए थी पई हिननि जे ख़िलाफ़ु उन्हनि खे रोकण जो हुयो। सो उन में त हीअ नाकाम विया ऐं असां जेको आहे जेको बि दोस्तनि एहतजाज जो सॾु ॾिनो असां उन्हनि सां गॾु आहियूं ऐं असांजो इहो ई कल्ह इहो ई मुतालबो हुयो, अॼु बि इहो ई मुतालबो आहे त जन दोस्तनि ते तशदुद थियो आहे। पहिरियों त कंपनी जेको आहे उन DSP खे जेको हिते शेल्टर ॾिनियूं हिते बिहारियूं वेठी आहे उन खे हितां बेदख़ल करे ऐं उनखां बाद में जेको आहे उन जे ख़िलाफ़ु जेको कंपनी जे ख़िलाफ़ु जेके दोस्त आहिनि तो उहो जेको तशदुद कराइण जो जेको आहे केस दाख़िल कराइणु इन सिलसिले में असां जेको इहे सभु दोस्त जेके गॾिया आहियूं असांजो इहो ई हिकिड़ो ई मुतालबो आहे त कंपनी पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करे न त हिन खां वधीक एहतजाज थींदो।